भाऊ ये भाजी खपे। केड़ी भाजी खपे बाबा? भाजी ये कर वांगण ॾेई छॾ। घणे रुपए किलो आहिनि? वांगण 100 रुपया किलो। 100 रुपया किलो? 100 रुपया किलो। ॾेई छॾ ॾेई छॾ। घणा खपनि? किलो खपनि? हा किलो ॾेई छॾ। हा थैली वांगण किलो हिन में वांगण भरियो। हाँ वाह किलो वांगण थी गया यार। मारो चाचो कौन खाईंदो? वांगण वांगण रखी छॾ। वांगण रखी छॾ। तव्हां कहिड़ा गिराक कयो? वांगण किलो न खपनि त तव्हांखे खपे छा? ईअं कर गोभी आहे ये गोभी गोभी ॾेई छॾ। गोभी ॾेई। हा गोभी ॾेई छॾ। किलो गोभी घणे रुपए किलो आहे इहो त ॿुधा? 100 रुपया। हाँ 100 रुपया। 100 रुपया? हाँ घटि लगा ना यार। 80 रुपया ॾिजो। हाँ हाँ भले थैली में। हाँ हाँ जल्दी कर, अचे। मेहमान वेठा आहिनि। ॿियो छा खपे? ना यार मारो भाउ जेको आहे न इहो मारो भाउ कोन खाईंदो। छॾ 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 इहो रखी छॾ। तव्हांखे भाॼी वठणी ई कोन्हे, तव्हां खाली रेट पुछण आया आहियो। महिरबानी तव्हांजी थींदी। बसर ॾियो न यार, आउं ग्राहक आहियां न तव्हांजो यार। घणो खपे बसर? घणे रुपए किलो आहे? 50 रुपया। हा ॾियो किलो ॾियो किलो। आउं ग्राहक आहियां तव्हांजो, तव्हां हरूभरू। अचे ही किलो थी वियो बसर। ॿियो छा खपे? हल्के वारो आहे यार, ही रखी छॾ। तव्हांखे भाॼी वठणी कोन्हे, वञी ॿियो को गाॾो जांचियो। हलो हितां हलो। धाणा अथव? धाणा धाणा आहिनि। हा 10 रुपए जा धाणा खपनि। गोभी जो रेट पुछण, वांगण जो रेट पुछण, तव्हांजो दिमाग़ सही आहे कोन्हे? 10 रुपए जा धाणा वठणा न वरी मुर्गी तो वठां, ही भाॼी कोन खाईंदा महिमान। वञी अॻे गाॾे था वठो। हलो आया आहिनि बेस्ता भेणा गिराकी करण ॾे। नमूं नमूं हटो बसि गोभी ॾे, वांगण ॾे, ही ॾे। ऐं ही मुंहिंजे चाचा कोन खाईंदा, मामा कोन खाईंदा। आयो आहे धाणा वठण। हल।